अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु नई ख़बर अची चुकी आहे। राणे जे हवाले सां छा अज़ीज़ कामरानी वाक़ई तकरार ड्रामे में एंट्री करे रहियो आहे या वरी कुझु ॿियो आहे। दोस्तों, अॼु तव्हांखे ख़ासि ॻाल्हियूं तकरार ड्रामे जे बारे में ॿुधाइण वारा आहियूं ऐं मुहब्बतुनि जो माॻ जी बि नई ख़बर अची चुकी आहे, नई अपडेट अची चुकी आहे, उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों, हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो ऐं न त इहा अपडेट तव्हां खां मिस थी वेंदी। दोस्तों, काफ़ी सारियूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। छा राणो यानी अज़ीज़ कामरानी तकरार ड्रामे में एंट्री हणण वारो आहे? छा उन जी एंट्री थियण वारी आहे या रबन जी एंट्री थियण वारी आहे? दोस्तों, फ़िलहालु इहे ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। इन्हनि जी पकी ख़बर अचण में कुझु वक़्तु लॻंदो। जीअं उहा ख़बर आहे उहा बि तव्हां सां असां शेयर कंदासीं इन उदासी टीवी यूट्यूब चैनल ते। ऐं जेको आहे दोस्तों, अज़ीज़ कामरानी जो जेको ड्रामो हली रहियो आहे, रिकॉर्ड थी रहियो हुयो मुहब्बतुनि जो माॻ, उनजी शूटिंग बंदि थी वई। 20-25 एपिसोड तयार बि थी विया हुया, लेकिन पेमेंट जे करे उहा शूटिंग बंदि थी वई आहे। हिन टाइम रिकॉर्डिंग जेका आहे बंदि थी चुकी आहे, कमु कान थो हले। कुझु अरसे में जेको आहे उहा वरी रिकॉर्डिंग शुरू थींदी। पेमेंट अदाकार नथा ठाहिनि ऐं इहा ख़बर मां तव्हांखे पहिरियों बि ॾिनी। अॼु बि वरी ॿीहर ख़बर पकी अची चुकी आहे। मुंहिंजो काफ़ी अदाकारनि सां राब्तो थियो ऐं उन्हनि खां हाल वाल वठी पकी ख़बर तव्हां ताईं पुॼाइण लाइ पोइ इहा साम्हूं आंदी आहे वीडियो। न त ईअं असां ख़बर ॾींदा बि न आहियूं, जॾहिं कंफर्म न हूंदी आहे ॻाल्हि त तॾहिं ॾींदा आहियूं। इन जो मक़सदु इहो आहे त मुहब्बतुनि जो माॻ वरी रिकॉर्डिंग हाणे शूटिंग शुरू थींदी, लेकिन कुझु अरसो लॻंदो। फ़िलहालु इहो ड्रामो हिन महीने में बि कान हलंदो, फरवरी में बि कुझु अरसो अञा लॻंदो। बाद में मुहब्बतुनि जो माॻ बि हली वेंदो। तकरार ड्रामो ऐं ज़हर ज़िंदगी सीज़न 2 जे बारे में जेको ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि उहो बि 2025 में कुझु न कुझु थी सघे थो, 24 में इम्कान कोन्हे।